दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो ख़ादिम सिंजर ख़ान। दोस्तों अॼु पाण इल्मी हिंदू में पढ़ंदासीं नेशनल जेके शयूं आहिनि क़ौमी शयूं उन्हनि जे बारे में। ज़रूरु दोस्तों हिननि खे यादि करे छॾिजो, ही तमामु इम्पोर्टेंट आहिनि। पाकिस्तान जो क़ौमी ॿोली उर्दू आहे। पाकिस्तान जो क़ौमी शाइर अलामा इक़बाल आहे। पाकिस्तान जो क़ौमी तरानो अब्दुल हफ़ीज़ जलंधरी लिखियो। पाकिस्तान जो क़ौमी तराने जो धुन ग़ुलाम चागला ठाहियो। पाकिस्तान जे क़ौमी झंडे जो डिज़ाइन अमीर उल दीन कंदवाणी ठाहियो। पाकिस्तान जो क़ौमी रंग साओ ऐं अछो आहे। पाकिस्तान जो क़ौमी रांदि हॉकी आहे। पाकिस्तान जो क़ौमी जानवर मारखोर आहे ऐं पाकिस्तान जो क़ौमी शिकारी जानवर बर्फ़ानी चीतो आहे। थोरो इन्हनि खे दोस्तों यादि करे छॾिजो, इन्हनि में थोरो इहो क़ौमी शिकारी जानवर ऐं क़ौमी जानवर इन में थोरो फ़र्क़ु आहे। पाकिस्तान जो क़ौमी मैमल माना खीर ॾींदड़ जानवर डॉल्फिन आहे। पाकिस्तान जो रेडियूं पाईंदड़ जानवर मगरमच्छ आहे। पाकिस्तान जो क़ौमी पखी चकोर आहे। पाकिस्तान जो क़ौमी रियासती पखी शाहीन आहे। पाकिस्तान जो क़ौमी वण देवदार आहे। पाकिस्तान जो क़ौमी गुल चंबेली आहे ऐं पाकिस्तान जो क़ौमी मेवो अंब आहे। अंब। थैंक यू सो मच दोस्तों, वरी ईंदड़ वीडियो जो इंतज़ारु। थैंक यू सो मच।